ख़बर शामिल कयूं था। ब्यूरो चीफ कराची मोहम्मद सलीम मेमण जी रिपोर्ट मूजिब ओलह प्रेस क्लब रजिस्टर्ड 2025 जी सालियानी चूंड चीफ इलेक्शन कमिश्नर मोहम्मद आलम शेर अवान जी सदारत हेठि थी गुज़री। साल 2025 जे लाइ सदर अब्दुल अली मेमण, जनरल सेक्रेटरी मोहम्मद अली विघियो चूंडिया विया, जॾहिं त ओलह प्रेस क्लब कराची रजिस्टर्ड 2025 जी इलेक्शन चीफ इलेक्शन कमिश्नर मोहम्मद आलम शेर अवान, इलेक्शन कमिश्नर ज़हीर अहमद मेमण, इलेक्शन कमिश्नर इलाही बख्श सोलंकी जी सदारत में थी। 2025 लाइ आयल नई बॉडी जंहिंमें सदर अब्दुल अली मेमण, नायब सदर आदम खान सुरीलो, जनरल सेक्रेटरी मोहम्मद अली विघियो, ज्वाइंट सेक्रेटरी नजीब अहमद खासकेली, खजानची मीर मूसा चन्ना, प्रेस सेक्रेटरी मंसूर अहमद चांडियो ऐं ऑफिस सेक्रेटरी गुलाम मुस्तफ़ा पादनी चूंडिया विया। एग्जीक्यूटिव कमेटी में नज़ीर हुसैन वधियो, गुलाम मुर्तज़ा कीरियो, सरदार मंगसी मोहम्मद हनीफ शेरानी खे चूंडियो वियो। चीफ इलेक्शन कमिश्नर मोहम्मद शेर आलम जो चवणु हुयो त सहाफ़त हिकु अज़ीम पेशो आहे। सहाफ़ी मज़लूम माण्हुनि जो आवाज़ आला ऐवाननि ताईं पहुचाइनि था, मज़लूम माण्हुनि जा तर्जुमान आहिनि। इलेक्शन कमिश्नर ज़हीर अहमद मेमण ऐं इलाही बख्श सोलंकी जो चवणु हुयो त नई आयल बॉडी खे मुबारकबाद पेश कयूं था ऐं उमीद करियूं था त अॻु खां बि वधीक बहितर कमु कंदा ऐं इलाइक़े जे मसइलनि खे उजागर कंदा ऐं मज़लूम माण्हुनि जा मददगार थींदा। जॾहिं त ओलह प्रेस क्लब जे सदर अब्दुल अली मेमण जो चवणु हुयो त सहाफ़ी पोरहत मज़लूम ऐं पीड़ित तबक़नि जो तर्जुमान आहे, धरती धड़नि जो सगारो ताक़तवर आवाज़ बणिजी आला ऐवाननि में वेठलनि ताईं पहुचाए थो। मिसकीन माण्हुनि सां हर वक़्तु गॾु आहिनि, ॾींहुं हुजे या राति हुजे, मुल्क जी कहिड़ी बि हालत हुजे, कर्फ्यू हुजे या फायरिंग हुजे या किथे लाठी चार्जिंग हुजे, उते सहाफ़ी पंहिंजो किरदारु अदा करे थो। सहाफ़ी जा दोस्त घटि पर दुश्मन ज़्यादा हूंदा आहिनि, उन करे जो सहाफ़ी करप्ट ऐं करप्शन कंदड़नि खे आईनो ॾेखारींदो आहे। उहे करप्ट माण्हू आईने में पंहिंजो ख़ौफ़नाक चहिरो ॾिसी डिॼी वञनि था, पोइ सहाफ़ी ते इल्ज़ाम ऐं हमला शुरू थी वञनि था। केतिरा ई अरड़ा पुट सचा सहाफ़ी शहीद थी चुका आहिनि। सहाफ़ी कंहिंखां ॾिजण वारा नाहिनि, पाण सदाईं हक़ सच लिखियो आहे ऐं लिखंदासीं, इंशाअल्लाह अॻिते बि हक़ सच लिखंदासीं ऐं हक़ ज़रिए पंहिंजे प्रेस क्लब जी टीम सां मज़लूम आवाम जो भरजल उथिबो ऐं करप्ट निज़ाम खे आईनो ॾेखारिबो।